من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم بلند الصلوات الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين والجنة للمؤمنين ثم الصلاة والسلام على سيدنا ونبينا وطبيب قلوبنا مولانا أبي القاسم أما بعد فقد قال رسول الله صلى الله عليه وآله وسلم الصلاة عماد الدين صلوات मजलिस इमाम हुसैन अलैहिस्सलाम अजीम इबादत मौला हुसैन अलैहिस्सलाम जी उहा मजलिस जंहिंमें उन्हनि जा फरमान बि हलंदा आहिनि उन्हनि जा अरमान बि हलंदा आहिनि पंहिंजी ज़िम्मेवारी पूरी करण जे लाइ रसूल ख़ुदा जो फरमान आहे अस्सलातु इमादुद्दीन पंहिंजे मर्ज़ीअ सां न ॻाल्हाइण वारा रसूल फरमाइनि था त निमाज़ दीन जो बुनियाद अथव थोरो थोरो ॻाल्हाईंदा अचो अहिड़ी ॻाल्हि शइ ते ॻाल्हाइबो आहे निमाज़ दीन जो बुनियाद आहे अल्लाह जो सोनो रसूल फरमाइनि था त निमाज़ क़बूल अथव त हर इबादत क़बूल अथव निमाज़ क़बूल नाहे त कोई अमल ई क़बूल कोन्हे मां त मजलिस इमाम हुसैन अज़ीम इबादत कंहिं शाइर भला लफ़्ज़ चया आहिनि मजलिस में जाया करो लेकिन इतना रहे ख्याल के मस्जिद न करे तेरी शिकायत हुसैन से मजलिस में अचो लेकिन उस मस्जिद तव्हांजी शिकायत हुसैन सां न करे छो त निमाज़ खे बचाइण लाइ हुसैन पूरो घर क़ुर्बान कयो मौला सजाद अलैहिस्सलाम जॾहिं मोटी आया पुछनि था मौला तव्हांखे वधीक तकलीफ़ काथे आई हुसैन जो बीमार पगदार पुट अखियुनि मां रत वाए फरमाइनि था अशाम 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 मौला जो फरमाइनि था शाम में मूंखे वधीक तकलीफ़ आई आहे चवंदा मौला तुंहिंजो त पूरो चमन करबला में उजड़ी वियो आहे तुंहिंजा त जवान मारिजी विया तुंहिंजा घोट घुसी विया तुंहिंजा महिमान नौकर बाबा चवंदा मौला तुंहिंजो त अकबर मारिजी वियो तुंहिंजो कासिम लही वियो तुंहिंजे अस्कर जे गले में तीर लॻी वियो तुंहिंजे बाबा खे उमत भॼंदे घोड़े तां लाथा इमाम फरमातो शहादत असांजी मीरास आहे लेकिन ॾुखियो इहो आहे जो बग़ैर सर चादरनि जे माउन बुआ सां कॾहिं हुन बाज़ार कॾहिं हुन दरबार कॾहिं मौला सजाद फरमातो काश मुंहिंजी अम्मा मूंखे न ॼणे अल्लाह अकबर मौला जो फरमाइनि था सभिनी बीबियुनि खे हिक रसी में क़ैद कयो वियो बाकर मूंखे हिकिड़ियुनि ज़ंजीरनि में क़ैद कयो वियो जॾहिं मां सिधो थिया बाकर जूं तलियूं ज़मीन खां कढी वञनि करे बाबा जेको थिए मुंहिंजा पेर ज़मीन खां खॼी था वञनि अल्लाह अकबर सभई बि हिक रसी में क़ैद आहिनि मलून तख़्त ते वेठो आहे शराब तो पिए जिन्हनि शराब खां फाको थियो आहे चवे थो मूंखे ॿुधायो इन्हनि बीबियुनि में अली जी धीअ ज़ैनब कहिड़ी आहे अल्लाह अकबर चए थो मूंखे
करबला का वटे हिन दम ताईं इहा बीबी न बीबीअ जो पर्दो बणिजी आई आहे। मलण जे तो मुंहिंजे दरबार में पर्दे जी लोड़ ई कोन्हे का। इनखे हटायो। मलण चवंदा बीबी हटे हा। आवाज़ जेसी ताईं जीअरी आहे अॻियां न हटंदसि। हिकु मलण ताज़ियानो हयो आहे जॾहिं साण फिज़ा जे हथ ते लॻो आहे। मामलो हथ मां कोन वियो आहे। साण फरमाती अम्मा हाणे त हटी वञे हा। आवाज़ ज़ैनब जे करे अम्मा सॾे थी हो मूंखे हटण लाइ मजबूर न करे हा। इन्हनि ॾींहंनि जे लाइ त मां तुंहिंजे नाने मोहम्मद खां ज़िंदगी वरिती आहे। अल्लाह अकबर औखो थो सोके साण हटी आहे। मलण चए थो ज़ैनब मूंखे एतिरो ॿुधाए तोखे वधीक तकलीफ़ काथे आई। असगर जे गले ते वधीक तकलीफ़ आई या अकबर जे वंशीअ ते माना कर बाबा। असगर जे गले ते वधीक तकलीफ़ आई या अकबर जे वंशीअ ते या अब्बास जे बादन ते या हुसैन जो भॼंदे घोड़े था। साईं फरमाए त मलण जे करे ॿुधणु चाहे थो त ॿुध। असगर खां वधीक तकलीफ़ मूंखे अकबर जे वंशीअ ते आई आहे। अकबर जे वंशीअ खां वधीक मूंखे अब्बास जे बादन ते आई आहे। अब्बास जे बादन खां वधीक तकलीफ़ मूंखे हुसैन जो भॼंदे घोड़े ते आई आहे। हुसैन खां वधीक तकलीफ़ मूंखे चादर ते आई आहे। मलण जे करे पुछणु चाहे थो इन्हनि तकलीफ़नि खां वधीक तकलीफ़ ज़ैनब खे ई आया। जो मां ज़ैनब तो शराबीअ सां ॻाल्हायां थी। मुंहिंजे ॻाल्हाइण लाइ त मुंहिंजो बाबा अली सिकंदो वियो। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। माशाअल्लाह। हींअर आवां जाॾो क़िबला मौलाना अमार अदर हैदरी साहब जन ख़िताब करणु फरमाईंदा। उन खां बाद में ज़ाकिर अलबैत वाली करबला मुबारक अली जोया साहब। उन खां बाद में ज़ाकिर अलबैत जनाब सैयद गुलाम अकबर शाह कोटड़ी जी।